दोस्तों तकरार ड्रामे जी जेके पहिरीं क़िस्त में जॾहिं असद कुरैशी ईंदो उहा तव्हांखे अॼु कहाणी ॿुधाईंदासीं। सिजावल ख़ान हाणे जेको वियो आहे मतिलबु पंहिंजी घरवारी खे वठी कराची ॾे। तव्हां ॾिठो हिते ड्रामो बंदि थी वियो। हाणे जॾहिं ड्रामो ईंदो ऐं सिजावल ख़ान हिकु ॿ क़िस्तनि जे अंदरि नज़र न ईंदो उहो कराची हूंदो। उतां जॾहिं उहो पंहिंजी घरवारी जो इलाजु कराए मोटंदो उन खां पोइ जेको आहे वरी ड्रामो स्टार्ट थींदो ऐं कुझु सीन अहिड़ा ईंदा जीअं मतिलबु असद कुरैशी खे आणण ते मजबूर करे छॾींदो ऐं असद कुरैशी जी ज़रूरत पवंदी पोइ उन ड्रामे जी क़िस्तनि में ऐं उन मोड़ ते पोइ असद कुरैशी जी उताक ॾेखारी वेंदी ऐं असद कुरैशी गुलण खे पहिरियों सटको ॾींदो ऐं उते जेको आहे सिजावल ख़ान खे टकरा खाईंदो ऐं सिजावल ख़ान सां पहिरियों हुनजो टाकरो थींदो ऐं नवाब ख़ान सां बाद में थियणो आहे। ऐं लेकिन इहे जॾहिं सिजावल मोटंदो पोइ इहो थींदो ऐं कुझु क़िस्तां हलंदियूं। हाणे जॾहिं क़िस्तां इहो मथे हफ़्ते वारी ईंदियूं इन में असद कुरैशी न मतिलबु हिकु ॿ जेको आहे न हफ़्ता लॻंदा उन्हनि क़िस्तनि में असद कुरैशी तव्हां ॾिसंदो त साम्हूं ड्रामे में अची वेंदो। अंदाज़न 15 क़िस्तां लॻी सघनि थियूं या 20 क़िस्तां बि लॻी सघनि थियूं। एतिरे क़िस्तनि खां पोइ असद कुरैशी तव्हांखे ड्रामे में नज़र ईंदो। फ़िलहालु तुंहिंजी शूट हले थी यानी शूटिंग हले थी एक्टिंग हले थी रिकॉर्डिंग करे रहिया आहिनि उहे ड्रामे जूं क़िस्तां एडिट थींदियूं ऐं अहिड़े हिसाब सां 20 या 25 क़िस्तां या 15 क़िस्तां उन खां पोइ असद कुरैशी एंट्री हणी साम्हूं तव्हांजे ईंदो ऐं ड्रामे जो रुख मोड़े छॾींदो। इहे अचण वारे क़िस्तनि जी अपडेट तव्हां लाइ खणी आया हुआसीं त दोस्त सोचे रहिया हूंदा जेके हाणे सूमर ते क़िस्त ईंदी उन में असद कुरैशी ईंदो। ईअं न आहे, इहा त हाली कहाणी हलंदी छाजे करे त जॾहिं असद कुरैशी खे को मतिलबु मोड़ ॾींदा अहिड़े हिसाब सां तॾहिं असद कुरैशी ज़ाहिर थींदो। जॾहिं ड्रामे में ज़रूरत पवंदी उन हिसाब सां असद कुरैशी खे ज़ाहिर कंदा। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तो, सब्सक्राइब कंदा चैनल खे। ख़ुदा हाफ़िज़।